अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। सो ड्रामो ज़बरदस्त बहितरीनु मोड़ ते पहुतो आहे। अचण वारा एपिसोड हाई लेवल जा थियण वारा आहिनि। हाणे सांवल पंहिंजी कावड़ ऐं गुस्सो ॾेखारे चुको आहे रुंडे वारनि खे। रुंडे त इन ॻाल्हि जो माहिर आहे, पंहिंजी जान छॾाए वेंदो। उन पैसा खाधा आहिनि तॾहिं धुनी जो हमलो करायो, लेकिन हाणे शिरड़ वारनि ॻाल्हि खे सीरियस वठंदा। शिरड़ खे इहो परेशान थींदी बाक़ी सांवल किथे मुंहिंजे पीउ खे ऐं रुंडे खे भली ॿधे, मुंहिंजे पीउ खे ॿधे अकबर खान जे हवाले मथां करे छॾे ऐं मुराद खे ॻोल्हींदो कीअं बि करे। उनखे चवंदो भड़वा मूं तोखे ॾिठो आहे, तूं वञे पियो हथियार खयूं, दिलशेर सां गॾु इहो कमु तूं ई कयो आहे ऐं असांजे पीउ जी अछी ॾाढ़ी वारे जी इज़त जो फालूदो थिए थो त बहितर थिए त क्लियर करे ॻाल्हि ॿुधा, साम्हूं अचे। ऐं हू हरामी आहे, हू काॾो वेंदो। बाक़ी दोस्तो ड्रामे जा अचण वारा एपिसोड हाई लेवल जा थियण वारा आहिनि, ज़बरदस्त थियण वारा आहिनि। कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां शेयर कयां, मां तव्हां दिलि चए थी कलाक जी वीडियो हुजे, पर नंढिड़ो वीडियो आहे, इन में तव्हांखे एतिरो ॿुधाए सघूं था जीअं तव्हां ॾिसी सघो।